मुझे मासात के तुझो डीएसपी खंभे खणी वियो आ। वलीदार खान मूं तो समझो हो तो अवा के पंहिंजे मासात जी गणती ही ना है। खान वो मुझो मासात आ मासात। उनके किए लावारसन वांगुर छड़े दींदुस। माना तो मासात मिठी जात। हाँ खान जॾहिं त असांजो को ॾोह बि कोन्हे नई वरी को एफआईआर में असांजो नालो आ पोइ बि तो वारो इहो डीएसपी असांजे मासात के बगैर पैसे जे आऊं तुझे मासात के आजाद नथो कराए सका। तू शेर खान जे ठिकाने जो 10 हथ करे दे। खान सौदो महांगो कोन्हे। शेर खान असांजो बि दुश्मन आ। पोइ त समझ तुझो मासात आजाद आहे। आऊं डीएसपी साहब सां ॻाल्हायां थो। शाम ताईं पंहिंजे मासात के वठी वञजा। जॾहिं तोखे ख़बर बि पड़ा तूं असांजी पहुच खां परे नथो वञी सघीं ओए हितां तूं छो भॼी निकिते? मञा थो त तव्हांजी पहुच वॾी आहे पर डिॼो उन कुदरत वारे खां उनजी बेआवाज़ लठ खां जॾहिं उहा तव्हां ते करकी त चीहूं चीहूं थी वेंदो चीहूं चीहूं थी वेंदो। तूं को पीर पोटो नहीं जो तुंहिंजे करे असांजे मथां अज़ाब नाज़िल थींदो। बेकसूर त आहियां न। खुदा मज़लूम जी मदद ज़रूर कंदो आहे के ज़ालिम जी न। बस पोड़ा बस असां तुंहिंजी नसीहत ॿुधण न आहियूं आया। सिर्फ़ एतिरो ॿुधा त जबल ऐं शेर खान किथे था रहनि। उन्हनि खे ॻोल्हण जी का बि ज़रूरत न आहे। हो पाण तव्हांजे गिद आहिनि। हिकु दफ़ो त बची विया आहियो ॿिए दफ़ो तव्हांजो क़िस्मत साथ न ॾींदी। धमकाया कोन थो तव्हांखे तव्हांजे अंजाम खां वाक़ुफ़ थो कयां। तूं असांखे असांजे अंजाम जी थो ॿुधाईं। तोखे पंहिंजे अंजाम जी ख़बर आहे त हिन वक़्तु तोसां कहिड़ो असरु थियण वारो आहे। जेको रखे साईं देखो मार न सके कोई। मां चवां थो कमाल मुंहुं मां तिकट त कयोसि हिन पोड़े खे पूरो। हिन खां सवाइ असां शेर खान वटि पहुची वेंदासीं। मारे छॾियो मूंखे मारे छॾियो। हिन ज़िंदगीअ खां मां बेज़ार अची चुको आहियां। रोज़ रोज़ जे अज़ाब खां हिकु ॾींहं जो सूर सही आहे। बस पोड़ा बस हाणे पंहिंजी ज़बान बंदि रख। वधीक पंहिंजी मुसीबत खे दावत न ॾे। जेको मिस्कीन आहे तव्हांजो ज़ुल्म उनजे मथां ऐं जेको ॾाढो आहे उनजे पाछूने खां चिरको था। अञा हिन पोड़े जी मस्ती नाहे वई कमाल। अध दिमाग़ आहे अकबर छॾ तूं पोड़े खे। तूं हल ॿाहिरि रेस इजाज़त ॾिनी त पोइ पूरो कजांसि। हल हाणे हल ॿाहिरि। हमजो जेकॾहिं ॻाल्हाए थो त चवी थी त हमसा पंहिंजो हुल बंदि कर वरी जे हमजो नथो ॻाल्हाए त कम ई उबता छो था वञनि। भला ॿुधा पोइ हमजो काॾे वञे। कहिड़ो कमु उबतो थियो आहे हमज़ा? अधीअ खे तकड़ में वनवाह में कोन विहारियो अथई। हा थोरो सोची हा अॻियो मामिलो ठरे हा त पोइ ॿिए मामले में हथु विझो हा। तूं बि वॾी का तकड़ी हई हाणे न जंहिंमहिल हीउ दर छॾियोसीं त पोइ कहिड़े दर हलंदासीं। हमज़ा रहण लाइ घर इलाही मिली वेंदा पर मां रुॻो इहो थी सोचां त हितां निकिरंदासूं कीअं। निकिरण जी तूं ॻाल्हि न कर चरी। इहो को वॾो मछलो कोन्हे। जीअं न हुननि जे अखियुनि में मिर्चू जी निकिरी आयासीं हिननि जे अखियुनि में मिर्चू विझी निकिता हलिया हलंदासीं थी वेंदा सभु अधा आहे। पर हमज़ा ही ॾाढा ॾींगा मुड़ुस आहिनि। एतिरो आसानीअ सां असांजो पीछो न छॾींदा। निगाह त छा थी पियो हमजो को हिननि खां टिंगे थो छा। हमजे जी शिकिल खे न ॾिसो सत फिराई। जीअं न तूं पंहिंजे सतनि भाइरनि जे मथां ॼाई आई त हमजो बि सतनि ठगनि जो मुड़ुसु ठही सम्झई। हिननि जे अखियुनि में धूड़ विझणु मुंहिंजे खाॿे हथ जो खेल आहे सम्झी थी न। हिननि खे घुमरी ॾेई इहे गाइब थी वेंदासीं जो सॼी ज़िंदगी मोलादात ऐं वलीदात मुंहुं मथो पिटींदा रहंदा जीअं मख पिटींदी आहे। आस्ते आस्ते वक़्त कागे एॾो हुल न कर त को ॿुधी न वठे।
त पोइ सत भिराई पंहिंजे 7 ॾींहं भाइरनि समेत हमज़े जे मथां घोर वञ त हमज़ो हुन बंदि करे। उहे त कॾो का तुंहिंजे मथां घोर थी विया, मुआ हाणे वरी मूं जे सिर खणण जे पोयां आई छा? अञा चई थो त 7 भिराई भाइरनि सुधो घोर वञ। अरे साड़ सड़िया, घोर वञण अञा छा थींदो आहे? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त हमज़े पंहिंजो वात बंदि कयो, थियो ख़तमु हुन हमज़े जो। मां माठ करे कोन वेंदुसि, इहा अव्हां जी भुल आहे। तव्हां मुंहिंजे हमरा खे मुंहिंजे ई ॻोठ मां गिरफ़्तार करे ईअं ई गुम करे छॾींदो ऐं मां ख़ामोश वेंदुसि। केरु थो चए असां तव्हांजे हमरा खे गिरफ़्तार कयो आहे? कोर्ट साम्हूं मां शादनि जी लाइन लॻाए छॾींदुसि। तव्हां छा था सम्झो त सरेआम ॾींहं ॾिठे जो मुंहिंजे हमरा खे गिरफ़्तार करे ऐं उहा गिरफ़्तारी लिकाईंदो ऐं मूंखे ख़बर ई न पवंदी? असां जेके गिरफ़्तार कयो आहे हुन सां तव्हांजो कोई वास्तो न आहे ऐं न ई उहो मुंहिंजो हारी आहे ऐं मां कोर्ट में साबित करे ॾेखारींदुसि त बिचार मुंहिंजो हारी आहे ऐं उन को बि ॾोह न आहे कयो। उहो तव्हां वटि सबूत न आहे। कहिड़ो इल्ज़ाम बिजार मथां आहे? छो असांजे घाटे में लॻो आहे मंज़ूर? पुलिस जी न दुश्मनी चङी न दोस्ती। इन मसइले में न अर्ज त तो लाइ सुठो आहे। ईअं बेगुनाह गिरफ़्तार करे तव्हां बावल ख़ान जे हवाले करे छॾींदो त छा मां ख़ामोश रहंदुसि? बेचारे जी असांखे काई बि ख़बर कान्हे का ऐं तव्हां था चओ त असां हुनखे बहावल ख़ान जे हवाले कयो आहे। मां अॼु वकील सां ॻाल्हाए सुभाणे सां ई कोर्ट में केस थो दाख़िल कयां, पोइ ख़बर पवंदी त केरु ॾोही आहे ऐं केरु बेॾोही। हाणे त अड़िजी वियासीं। सम्झां थो त बेजार खे आज़ादु कराइणो ई पवंदो, पर किथे ईअं न थिए त बहावल ख़ान बेजार खे पूरो न करे विझे ऐं हीउ मसइलो सूबेदार ख़ान ऐं DSP साहब जे ॻीचीअ में न पइजी वञे। मूंखे DSP साहब सां ॻाल्हाइणो ई पवंदो। सुभान अल्लाह, छा त हुस्न। सम्झां थो त अॼु मूंखे क़त्ल करण जो इरादो रखींदी। तोसां त ज़िंदगी गुज़ारण जो वचन कयो आहे। तोतां तां घोर वञा, तोखे क़त्ल छो कंदसि? तुंहिंजो हुस्न दीवानो करे छॾींदो। दिलि त चए थी त वक़्तु इते ई थमजी वञे ऐं मुंहिंजूं निगाहूं तो में हुजनि। मैशर ॾे इंसाफ़ वक़्तु सदा हणा, विश्ते वस तूं मिली न त सादो महांगो न सम्झंदुसि। आऊं त तुंहिंजी थी वियसि। हिकु जनम छा, पर जे 1000 जनम मिलंदा त बि तुंहिंजी ई रहंदसि। एॾो नसीब वारो त मां न हुयुसि। शायदि ज़िंदगीअ में को एॾो वॾो नेक कमु कयो अथऊं जंहिं बस तुंहिंजो साथ मिलियो। अरबेली, जेतिरी मोहबत मुंहिंजे दिलि में तो लाइ आहे न, उन जे एवज़ जेकॾहिं तूं अधु जेतिरी बि मूंसां मोहबत कंदी न, तॾहिं बि मां तोसां का बि शिकायत न कंदुसि। पर वचन कर त अॼु खां पोइ तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ मूं लाइ जीअंदी ऐं मूंसां ई मोहबत कंदी।
अदा बड़ी सिर्फ बड़ी इंतजार कर पो तुंजा ये थदा सा तोला सूर बणजी वेंदा जेले तू मांदो आई न उहा तोखे मांदो करे छडींदी मरण का अरवाई खजी वेंदई अदा ये जेका अरबेली आहे न तोला अज़ाब बणजी वेंदी अज़ाब तो भा अन्या असांजे छोकरी जो निकाह ही न थियो आ त तू हिनरे ही छोकरे जा कन्न पे भरी कन्न कोन थी भरिया मौलादात जा आउं ती हे मिसाल पे ॾियांस मैं ये उपता सुप्ता मिसाल न ॾींदी कर असांजे अरबेली जे खिलाफ को कुछ चए इहो मां हरगिज़ बर्दाश्त न कंदसि ऐं जे मुंहिंजो मथो फिरी वे न त पोइ तूं चवंदी त अजा इहो सत भिराई लुड़ पई करे ऐं सत भिराई जो लुड़ इहे तव्हांजे कननि जा पर्दा फाड़े छॾींदो ऐं इन जे करे मुंहिंजो वात बंदि आहे तॾहिं कुझु नथी ॻाल्हायां ऐं तूं बि पंहिंजो वात बंदि कर माई जेकॾहिं मानी न खाधी अथई त वञी मानी खा जे ॿियो को कमु अथई त उहा ॻाल्हि कर बाक़ी अजायो लुड़ न कर कम जी ॻाल्हि कर कम जी ॻाल्हि इहा आहे अदा त मां दोहरी ॾिसंदसि दोहरी ऐं 10 चक्कर त ॾिसी चुकी आहीं अञा पेट नथो भरजई भाॼई वञी दोहरी ॾेखारीसि ॾिसण सां दोहरी भला घसी त कान्हे इहा ॻाल्हि त हिन साड़ सड़ीअ खे सम्झ में ई नथी अचे साड़ सड़ी हूंदी तूं ॻाल्हाए त थी वेचारी दोहरी करे मुठी हल ॾेखारी हल भागन भरी भलो चक्कर हलायो मुखे अरबेलीअ खे मौलादात कमरे मां गॾु ॿाहिरि निकिरंदे ॾिठो पर पोइ बि सौट इहा अखि जेकॾहिं तूं पहिरियां खोली आहे न त इहो रिश्तो तुंहिंजे लाइ पको कयूं आहे पर जॾहिं तीर कमान मां निकिरी वियो पोइ तो यहाँ से घोड़ा करण शुरू करे ॾिनी मुंहिंजी ईअं अरबेली सां अख में अड़जी हुई मूं इहो कॾहिं सोचियो बि न हो इहो कॾहिं सोचियो बि न हुयो त अरबेली ईअं मुंहिंजी दिलि में घर करे हुई थी सौट हाणे त छोरी वनवाह में वञी वेठी उनजो ज़िक्र करण अजायो आहे इहो सम्झां पियो सठ त पखी पिंजरे मां उॾामी वियो वरी वापसि न ईंदो पर यार इहे ॻाल्हियूं करे पंहिंजी दिलि खे ख़ुशि पियो कयां हा पंहिंजी दिलि त ख़ुशि करे सघीं थो पर हाणे अरबेलीअ खे यादि करे दिल जो सूर वधाइण आहे सौट विसारे छॾ उनखे सही थो चई सौ पर हाणे हिन दिलि मां अरबेली किथे थी निकिरी सघे केरु सम्झाए चेरीअ खे अकबर जी बावल साईं सुभाणे सुबुह जो हमरा वठी वञी मंज़ूर जे ॻोठ जे चौधारी फिरी वञो जीअं ई मंज़ूर ॿाहिरि अधु मुंहुं करे छॾियोसि जी बाबा साईं सुभाणे मंज़ूर कोर्ट में न पर अस्पताल में हूंदो मां पंहिंजे तरफ़ां पूरो ज़ोर लायां थो अॼु वञी कोर्ट में सूबेदार ते केस कंदुसि हू पहिरीं हाज़िरी ते चाचा बिजार खे ज़ाहिर कंदो तव्हां चओ था पर हू ॾुखिया माण्हू आहिनि रेस बहावल ख़ान पुलिस खे पैसा खाराए वेठो हूंदो एतिरो जल्दी त चाचा बिजार में हथ कोन कढंदा फ़िलहाल रुगो चाचा बिजार जी गिरफ़्तारी ज़ाहिर कयूं जेकॾहिं गिरफ़्तारी ज़ाहिर न थी न वो बिजार खे माराए छॾींदा असांखे तो ते पूरो भरोसो आहे तूं पंहिंजे वस खां वधीक ज़ोर लॻाईंदे मां शहर वञा थो मां दुआ कजो अलाह भलाई करे मालिक महिरबान आहे उहो मज़लूमनि जी ज़रूर ॿुधंदो आहे इहो न सोचो त वली दाद ऐं मौला दाद ख़ाली 10 लखनि जी दोहरी आंदी आहे न इन खां सवा 2.5 लखनि जा कपड़ा बांधा अथसि हल्लू 2.5 लख जा कपड़ा
पर इहे त असां खणी कोन सघंदासीं। इहे छॾे करे कम जा। हाँ इहो छा चई? मूं चयो त कपिड़ा खणण में थोरो रमज़ान जय हुल न करे। इहो छा पियो सोची, छा पियो ॻाल्हाई ऐं असांखे छा पियो सम्झ में अचे? जेको ॻाल्हाईंदो करी सोचे सम्झे ॻाल्हाईंदो कर। पहिरियों त मूंखे इहो ॿुधा त इहो चयो छा? छा खणण में ऐं काॾे खणी वञण में तोखे कहिड़ी ॾुखियाई थींदी? तूं बि अजायो हमज़े जे हुल ते कन ॾियो बीठी आहीं। ही मुंहुं जेको ॻाल्हाए थो न हिनखे पाण खे बि ख़बर नथी पए त ही ॻाल्हाए छा थो। काॾे वरी काॾे खणी वेंदासीं? बसि मथे ते रखे सॼे ॻोठ खे ॿुधाईंदासीं त वलीदा त पंहिंजे भाउ भाॼाईअ खे केॾो सामान ॾिनो आहे शादीअ में। अलाए मूं सम्झो त अजायो न सम्झ साड़ छड़ी जेको ॿुधण ऐं सम्झण सां थी सघे थो न। बाक़ी फुज़ूल सां सोचे पंहिंजे दिमाग़ सां गॾु असांजे दिमाग़ जा बि धाणा कढी छॾींदी आहे। भला भाई जन्नत इहा डूही काथे रखी अथव? इहा भला असांखे ॾियो त असां पाण वटि संभाले रखूं। मतां इहे न थिए शादीअ खां अॻु में को चोराए वञे त पोइ कंहिंजी हिमत आहे जेको चोराए वेंदो? पर ॻाल्हि त ॿुधो, किथे तव्हांजो इरादो त कोन्हे चोराइण जो? माई वॾी का साड़ छड़ी आहीं, भला पंहिंजे न्याणी जो ॾाज को चोरी कंदो आहे? मां तोखे चयमि न इन हमज़े जे हुल ते कन न ॾे। कोन थी ॾियां कन। चओ त अलाए छा था। गोली हणनी थई त सीने में हण। बुज़दिलनि जा ज़ख़्मी कयो छो थो वञी? ॾिसो छा था तव्हां दुश्मननि जो पीछो कयो। हू वॾेरे बावल खान जे ॻोठ ताईं न पहुची सघनि। वञो दुश्मननि जो पीछो कयो। सत भिराई सतनि भाइरनि सुधो तो ता घोर वञे। दूरी ॾिसां थी न त असुल हुन जी चमक मुंहिंजे दिलि में लयो थी वञे। भाॼाई हिन कुंड में वेही वेही हाणे त मुंहिंजो साह थो बुसाटजे ऐं तोखे वरी दुहरी जी लॻी पई आहे। भया ॾींहं गुज़रे वनवा जा बाक़ी हिकिड़ी रात आहे। जेकॾहिं असीं हिन चकर पंहिंजी चाल में कामयाब न वियासीं त पोइ? ख़ैर घुर अरबेली ख़ैर घुर। ई कहिड़ियूं थी ॻाल्हियूं करी? सत भिराई तोसां गॾु आहे, पोइ परेशानी छा जी? अलाह ई न कंदो भाॼाई जो पंहिंजे मथां का मुसीबत ईंदी, पर पोइ बि माण्हू अॻु पोइ ॾिसी पोइ कदम खणे। इहे ॻाल्हियूं न कर अरबेली, मुंहिंजो हां थो ॾके। वक़्त खां अॻु सोचणु पंहिंजे लाइ परेशानी वधाइण खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। ऐं चवांव पई भाॼाई हिन चकर तव्हां पंहिंजो इरादो मटाए छॾियो। छो मटायूं इरादो? भला ॿुध त सही, इन छोरे सां किथे तोखे प्यार त न थी वियो? बस भाॼाई बस, तोसां ॻाल्हि कंदसि न तूं रखंदीअ कननि ते हथ। जेको तव्हां चाहींदव जीअं तव्हां चाहींदव आउं कंदसि। वधीक जेको लिखियलु हूंदो सो ई मिलंदो। हाणे कई न कम जी ॻाल्हि, जे मालिक महिरबान आहे न त पोइ सणाई सणाई थींदी। जंहिं विहांव ऐं शादी में सेरा न हुजनि न
त उहे ख़ुशियूं न लॻंदियूं। मूंखे त मुंहिंजी शादी ईअं थी लॻे त ॼण का माई भाॼायो आहियां ऐं उन सां पढ़णो पियो थिए, या त वरी कंहिं बेवा सां मुंहिंजो निकाह थी रहियो आहे। अदा तो ता घोर वञा घोर, सॼी रात सहरा चवराईंदसि, पर छा कयां, या मुई भागन भरी कावड़ी वेठी आहे, अध ॻोठ नथो ॻाल्हाए। जे शादी में फ़कीर न हुजन त दोहल ऐं सहरा कीअं हलंदा? भाॼाई तूं त आहीं न। अरे अदा ऐं अकेली सहरा कीअं चवंदसि, का ठहंदसि? जनत मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, भागन भरीअ जे सिर मथां हथ रखंदीअ न, उहा बिना पुछण जे हली ईंदी, ऐं यदि राणी ॾे विञापो कर त उहो कुझु ॾींहं अची हिते रहे ऐं तोसां कमकार में हथ वंडराए। ॻाल्हि ॿुध, राणी खे त खणी आऊं चवंदसि, पर इहा मुई भागन भरी आहे न, इन्हे जी त शिकिल बि ॾिसण नथी चाहियां, भागन भरी खे थी वठी अचांसि। शिकिल त हुनजी मूंखे बि कान थी वणे, पर छा कयूं, मजबूरी आहे। जीअं मुंहिंजी शादी ख़तम थिए न त घर में पेर रखण न ॾिजांइ, पर हिन वक़्तु हुनखे राज़ी करणु लाज़मी आहे। पर अदा मुंहिंजे करे तोखे हर हाल में वञी इन माई भागन भरी खे मञाइणो पवंदो, ऐं इहो कमु अॼु ई वञी करे अच, बाक़ी विच में हिकिड़ी राति बची आहे। ठीकु आहे अदा, तुंहिंजे करे खणी वञा थी, आख़िरी त वॾी थींदी, अलाए मञे भलाए न मञे। जनत मां ख़बर फ़कीर खे घुराए उनखे घोर जो आसरो थो ॾियां, पोइ पाणे भागन भरी जे मथां डंडो